उडेरोलाल खैबर ऐं शेर मोहम्मद ठोड़ा अघम वसाण में घरेलू गैस जी अथरादू लोड शेडिंग सबबि रहवासी मुश्किलात वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इन मौक़े ते उडेरोलाल जे रहवासियुनि में इब्राहिम सूमरो, सिकंदर वसाण, गुल मोहम्मद खुसो ऐं इरशाद वसाण ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाहींदे चयो त सब डिवीज़न हाला जे ज़ोनल इंचार्ज तरफ़ां उडेरोलाल ऐं उन जे पसगर्दाई वारनि इलाइक़नि में घरेलू गैस जी अथरादू लोड शेडिंग करे रहवासी काठिनि ऐं छेणनि ते रध बचा करण ते मजबूर आहिनि। एतिरे क़दुरु जो सुबुह जी चांहि ठाहिण ते बि केतिरा ई कलाक लॻी वञनि। हे डिजिटल दौर में बि औरतूं पकनि घरनि में काठियूं ऐं छेणा ॿारे रहियूं आहिनि, जंहिं करे असांजा पका घर दूंहें सबबि कारा थी रहिया आहिनि। असां सुई सजन गैस जे आला अफ़सरनि खां पुरज़ोर अपील था कयूं त उडेरोलाल, शेर मोहम्मद ठोड़ा ऐं अघम वसाण उन जे आसपास वारनि इलाइक़नि में घरेलू गैस जी अथरादू लोड शेडिंग ख़तमु कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।